नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बीजिंग में ख़बर ॾींदा हलूं त ईअं सम्झो वेंदो है त दीवार जी अॾावत ॿारनि हमलनि खे रोकण लाइ कई वेंदी है, पर हाणे इहा दावा साम्हूं अची वई त घटि में घटि उतरे हिसे जे अॾावत जो मक़सदु इहो न हो। हिकु रियासती एंटी कोइट में छुपियल तहक़ीक़ में ॿुधायो वियो त 460 मील डिघो दीवार ॿारहें हमले खे रोकण लाइ न पर शहरनि जे चुरपुर ते नज़र रखण लाइ ठाही वई है। तहक़ीक़ कंदड़ पहिरियों भेरो इन हिसे जो मुकमल नक्शो ठाहियो। इहा तहक़ीक़ अॻवान ख़्यालनि खे चैलेंज करे थी। तहक़ीक़ में चयो वियो त इन खां अॻु केतिरनि माण्हुनि जो ख़्यालु हो त इन दीवार जो मक़सदु चंगेज़ खान जी फ़ौज खे रोकण, पर उतरे हिसे जी दीवार जंहिंजो वॾो हिसो मोनोगिया में आहे, वादियुनि सां गॾु जंहिंजी डिघी घणी न आहे ऐं रस्तो नंढो आहे, जेको गैर फ़ौजी हालत खे ज़ाहिर करे थो। तहक़ीक़ कंदड़ जो चवणु त असां इहो नतीजो कढियो त इन जो मक़सदु माण्हुनि जी नज़र ते चुरपुर रखणु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।